मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहू व मन युज़्लिलहु फला हादिय लहू व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहू व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वइन यमसस्कल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ़ लहू इल्ला हू वइन युरिदका बिखैरिन फला राद्द लिफ़ज़लिही युसीबु बिही मन यशाअ मिन इबादिही व हुवल गफूरुर रहीम। कुल या अय्युहन नास क़द जाअकुमुल हक़्क़ु मिन रब्बिकुम फमन इह्तदा फइन्नमा यहतदी लिनफ्सिही वमन ज़ल्ल फइन्नमा यज़िल्लु अलैहा वमा अना अलैकुम बिवकील। वत्तबि मा युहा इलैका वस्बिर हत्ता यहकुमल्लाहु व हुवा खैरुल हाकिमीन। सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज़ सां। केतरी जमात वेठा हो जेके सोने रसूल जा आशिक़ हो, बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझा भाइरो, अजीजो, दोस्तो ऐं बुजुर्गो, ही मदरसे जो जलसो अल्हम्दुलिल्लाह कई साल गुजरी आन इन जलसे के अल्लाह के फज़ल सां सालों साल हलंदो थो रहे। सुभान अल्लाह। तो चओ निंड अथव। 11 पारे में तिलावत कई आ सूरत यूनुस जूं आखिरी आयतूं जिन में अल्लाह ताला जी वहदानियत बयान थियल आहे। हीअ उहा सूरत आहे जेका मक्के पाक में नाज़िल थी आहे, जिथे महबूब मोहम्मद करीम चौजायो आहे। पोयां बि चओ ॾाढा सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो ॼमण, अबा बस कर छोकरा, ॼमण निरालो आहे। अज भी वञो मक्के पाक में, तव्हां उतों जे माण्हुनि खां पुछो त उहा जाइ कहिड़ी आहे जिथे मोहम्मद मुस्तफ़ा जायो आहे। उतों जा माण्हू तव्हांखे ॾसींदा उहा हीअ जाइ आहे जिथे मोहम्मद मुस्तफ़ा जायो हो। जो नबी साईं जो ॼमण निरालो अल्लाह ताला जल जलालुहु जा किरोड़ हाथोरान
पर वडे में वडो थोरो हे कई जो असां दे चूंडे रसूल मोकिलियई। सुभान अल्लाह। त चओ ॾाढा केॾी जमात वेठा हो। लक़द मन्न अल्लाहु अलल मुमिनीना इज़ बाअस फ़ीहिम रसूला। अलबत्ता ताक़ीक़ मोमिननि ते मां वॾो थोरो कयो आहे जो चूंडे तव्हां ॾे रसूल मोकिलियूं जंहिंजो मखलूकात में चओ मटु ई कोन्हे। सदको अञा मां हुज़ूर जे नाले तां जीजल आमना थी जाए बच्चो मुझे पेट मुबारक में आ। मक्के जे जबलन मऊ मक्के जे घिटन मऊ मक्के जे बागन मऊ गुजर पई कया। ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना। मां 2 मिनटन में खत्म करूं जो तो वडन हुंदे असां वाइज क्यों घर जा वाइज बारन बुजुर्गन आलमन जो बुझो असां घर जा बाती आहियूं।